नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा आहियूं त समाजी राब्तनि जी मशहूर माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर पारां ट्वीट SMS सर्विस बंदि रखंदे ख़ामोशी सां लखें अकाउंट बंदि करे छॾिया आहिनि। ट्विटर कंपनी पंहिंजे ट्वीट सपोर्ट पेज तां गुज़िरियल साल सेप्टेंबर में ऐलान कयो त सिर्फ़ कुझु हंधनि खां अलावा सॼी दुनिया में ट्विटर SMS सर्विस यानी मोबाइल पैगाम सां ट्वीट करणु बंदि कयो वेंदो। हिन हवाले सां ट्विटर गुज़िरियल ॾींहुं यानी 6 महीने खां पोइ हिकु ॿिए ट्वीट शेयर कंदे जंहिंमें ॿुधायो वियो त सार्फ़िन जे अकाउंट जी हिफ़ाज़त लाइ हिन अमल खे असां जारी रखणु चाहियूं था। कंपनी मूजिबि इहो ॾिठो वञे त SMS जे ज़रिए ट्वीट अकाउंट ते हमिलो थियण जो ख़तरो आहे। इहो ई सबबु आहे त ट्वीट शेयर SMS सर्विस ते पाबंदी बरक़रार रखी आहे। ॾिठो वञे त ट्वीट SMS जी सर्विस बंदि कई आहे, पर हुन दौरान सार्फ़िन खे अहम पैगाम जी अकाउंट लॉक ऐं उन खे खेनि मैनेज कंदड़ पैगाम ताईं पहुच हासिल हूंदी हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो